जय झूलेलाल। मुझो नालो आ दृष्टि माखीजा। मुझो स्कूल जो नालो आ RGS इंग्लिश हाई स्कूल। मां सीनियर KG क्लास में पढ़ंदी आहियां। अज मां तव्हांखे बेत ॿुधाईंदमि। हिकड़ी हुई बाणी शनांग जी हुई नानी, शनांग जी हुई नानी, ॾेडर जी हुई ॾाॾी, ॾेडर जी हुई ॾाॾी, कुत्ते जी हुई काकी, कुत्ते जी हुई काकी, चीते जी हुई चाची, चीते जी हुई चाची, सवारे जी हुई भेड़, सवारे जी हुई भेड़, सहे जी हुई सेड़, सहे जी हुई सेड़, पोपट जी हुई पफी, पोपट जी हुई पफी, माकोड़े जी मासी, माकोड़े जी मासी, सवेसर जी सस, सवेसर जी सस, जे हले न कंहिंजो वत, जे हले न कंहिंजो वत। एक रानी हुई सियाड़ी, एक रानी हुई सियाड़ी, जंहिंजी हुई आ बाणी, जंहिंजी हुई आ बाणी, एड़ी हुई आ बाणी, एड़ी हुई आ बाणी, एड़ी हुई आ बाणी। जय झूलेलाल।